सिंध जे हिकिड़े नामियारे फ़लसफ़े ऐं साइंस जा मुख़्तलिफ़ मास्टरपीस लेखक डॉक्टर सिकंदर मुग़ल उन जे ॿिनि किताबनि जे महूरत लाइ असां हिते गॾु थिया आहियूं। पंहिंजे भाउ पंहिंजे दोस्त माजिद इक़बाल खे त हू अचनि ऐं डॉक्टर सिकंदर मुग़ल साहब जी किताब ते पंहिंजा ख़्याल पेश कनि। जनाब माजिद इक़बाल साहब खे मौक़ो ॾिनो अज़ीम इंसान ते जंहिंजी जेका पंहिंजी ज़िंदगी आहे उहा तमामु फ्रूटफुल आहे, उन ते ॻाल्हाइण लाइ मुंहिंजे लाइ वाक़ई में इहो एज़ाज़ु आहे। छो त ज़िंदगी त चंद ॾींहंनि जी आहे, हर कंहिंजी गुज़री वञणी आहे, पर सुवाल इहा आहे त ज़िंदगी खे असां केतिरो कराइतो करे वञूं था इन समाज लाइ, इहो हिकिड़ो वॾो चैलेंज रहे थो। सो साईं जी जेका ज़िंदगी आहे, जेको साईं मिशन खणी करे साईं सिकंदर साहिबु जेको आहे पहिरें ॾींहं खां वठी करे जंहिं मिशन खे खणी हलनि पिया, उहो मिशन अॼु ॾींहं ताईं बि साईं उन एनर्जी सां उन तवानाई सां मूंखे हैरत आहे त साईं ॿ किताब जेको आहे उहे मुकमल करे असांजे साम्हूं रखी चुको आहे सिंधी क़ौम जे अॻियां। सो मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे लाइ एज़ाज़ु आहे ऐं मां घणो वक़्तु कोन वठंदुसि, मुख़्तसरनि कुझु शयूं ज़रूरु हिते रखणु चाहींदुसि। त हाणे साईं जो जेको कमु आहे, जंहिंमें जेको किताबु आहे, उन किताब में असांखे साईं हमेशह इहा कोशिशि कई आहे त दुनिया जहान जा जेके अज़ीम ख़्याल आहिनि, अज़ीम तसवर आहिनि ऐं अज़ीम जेके वसफ़ूं आहिनि, जिन्हनि खां सिंधी क़ौम ऐं सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब जेको आहे महरूम आहे, उन्हनि खे साईं जेको आहे हमेशह चूंडे करे, उन्हनि खे सहेड़े करे, उन्हनि खे सवली ऐं आसान ॿोली जे अंदरि सिंधी माण्हुनि खे हमेशह सम्झाइण जी कोशिशि कई आहे। इर्तिक़ा जी कहाणी खां वठी करे अॼु ॾींहं ताईं साईं उन मिशन सां लॻल आहिनि। जीअं लतीफ़ साईं चयो आहे, सेवा कर समुंड जी जिते जर वहे थो जार, सवे वन सीर में माणक मोती लाल, जे मासो मिलई माल त पुॼारा पुर थी। त इहो जेको मासो आहे असांखे जेकॾहिं उहो मिली वञे त ज़बरदस्तु आहे। ऐं साईं लतीफ़ साईं जे सुर सामूंडी जे मुहाणनि जी दुनिया जहान जा जेके अज़ीम जेके शानदार जेके अनमोल जेके हीरा आहिनि, जेके ख़्याल आहिनि, जेके तसवर आहिनि, जेके नज़रिया आहिनि, उहे आणे करे असांजे अॻियां सिंधी क़ौम जे अॻियां सिंधी ॿोली में रखनि था त जीअं असां उन्हनि मां मुकमल लाभ हासिलु कयूं। पर मुकमल न सही, ऐं जेकॾहिं मासो ई असांखे मिली वञे त बि मुंहिंजे ख़्याल में असांजी जेका सिंधी क़ौम आहे उहा तमामु घणनि दकियानूसी ख़्यालनि खां, मुदे ख़ारिज ख़्यालनि मां जान छॾाए सघे थी। सो मुंहिंजे ख़्याल में जेके जीअं हिन किताब जे अंदरि जेको आहे साइंस ज़िंदगी ऐं इर्तिक़ा ज़िंदगी ऐं साइंस जो सफ़र में साईं जेके क्यास थ्योरी, इर्तिक़ा, एवोल्यूशन ऐं क्लासिकल मैकेनिक्स खां जेको आहे क्वांटम मैकेनिक्स जी तरफ़ फिज़िक्स जो सफ़र ऐं ॿिया अहिड़ा अनेक ख़्याल जेके आहिनि, तसवर जेके आहिनि, उनखे तमामु सादे नमूने सां पेश कयो आहे। इहो वाक़ई में कमाल आहे। असां उस्ताद आहियूं, बुनियादी तौर ते असांजो इहो कमु आहे त क्लासरूम जे अंदरि असां इन्हनि ख़्यालनि खे आसान ऐं सलीस ॿोली में करे सभिनी खे पेश करण जो कमु हूंदो आहे, पर साईं उनखे बख़ूबी निभायो आहे। सो साईं खे जस हुजे। वरी बि मां साईं खे सलाम कयां थो ऐं उमेदु आहे त साईं इन्ही तवानाई सां इहो कमु कंदो रहंदो। हाणे असांजे मथां इहो फ़र्ज़ु थिए थो, सिंधी क़ौम जे मथां, असां सभिनी जे मथां इहो फ़र्ज़ु थिए थो त साईं जंहिं मक़सद लाइ जेके कोशिशूं कयूं आहिनि, उन्हनि कोशिशुनि खे असां केतिरो एप्रिशिएट कयूं था, असां केतिरो इन्हनि शयुनि खे आम कयूं था, इन्हनि नज़रियनि खे जेके तमामु ज़रूरी आहिनि, इन्हनि खे असां केतिरो आम जेको आहे सिंधी समाज जे अंदरि इन्हनि खे शामिलु कयूं था। जेकॾहिं असां इन्हनि शयुनि खे, इन्हनि नज़रियनि खे सिंधी समाज जे अंदरि शामिलु कयोसीं त वाक़ई में असां जेके इहे मुदे ख़ारिज जेके रीतूं रस्मूं रवाज जेका साईं अयूब शेख साहिबु थोरी देरि अॻु में ॻाल्हि कई, त असांजे अंदरि हिकिड़ी इहा बि इहो बि ख़्यालु आहे त असां चऊं बि था त असांजी अधु आबादी औरत आहे, उनखे असां शामिलु मुख़्तलिफ़ शयुनि में नथा कयूं। सो मुंहिंजे ख़्याल में साईं खे अगेन जस हुजे ऐं सलाम हुजे। ऐं जेको आहे असां बि कोशिशि कंदासीं त साईं जी इन्हनि वाट खे अॻिते कंहिं सिलसिले में वधायूं। महिरबानी। थैंक यू। सो जनाब डॉक्टर ज़ुल्फ़िकार रावते साहब खे गुज़ारिश आहे त हू महिरबानी अयूब साहब। दरअसल अयूब सच थो चवे त इहे सॼे प्रोग्राम जेको अॼु नज़र अचे रहियो आहे, इहा कुल 3 ॾींहं अॻु में आहे ग़ालिबन पकी पुख्ती का बसि 3 ॾींहं, ऐं 3 ॾींहंनि में हिकु अदबी प्रोग्राम जंहिंमें असीं पंहिंजे उन्हनि आलिम दोस्तनि खे जेके डॉक्टर मुग़ल जी ॻाल्हाइण चाहिनि था,
उन्हनि जी चूंड बि कयूं, उन्हनि खे किताबनि, छाकाणि त 2 किताब आहिनि, उहे बि उन्हनि खे शेयर कयूं त तव्हां कंहिं ते ॻाल्हाईंदो। ऐं वरी पंहिंजे उन्हनि अहल इल्म साथियुनि खे बि घुरायूं जेकॾहिं शहर में सिर्फ़ु अदब जा न पर सियासी शौर जा ऐं ॿियनि वेरिएंट स्कूल ऑफ थाट जा बि हुजनि, जेको अॼु असांखे लॻे थो त हिते सभु दोस्त मौजूदु आहिनि। मूं सोचियो ऐं असांजी ईअं तजवीज़ हुई त मां हिकिड़े किताब ते ॻाल्हाईंदुसि, उहा आहे ज़हानत जी इर्तिका। इन किताब ते ॻाल्हाइण खां अॻु में मां हिकिड़ो मशहूरु कोटेशन्स शेयर कयां थो साथियुनि सां। उहो कंहिं हिकु स्कॉलर जो आहे जेको चवे थो त दरअसल असीं जेको लिखूं था उन लिखत में लेखक कंहिं न कंहिं सूरत में मौजूदु हूंदो आहे। उहो चवे थो त आउं उन में कंहिं न कंहिं सूरत में मौजूदु आहियां। तंहिं करे असीं जॾहिं डॉक्टर मुग़ल साहब जे किताबनि खे पढ़ूं था या हुन जी इंफॉर्मेशन जॾहिं बि पंहिंजे आवाम जे अंदरि ऐं सोशल ग्रुप जे अंदरि एकेडमी जे अंदरि शेयर था कयूं त दरअसल असां मुग़ल साहब जी शख़्सियत खे बि शेयर था कयूं, छाकाणि त हू इल्म में प्रैक्टिस में उन पंहिंजे इल्मी कावशनि खां घणो अलॻि न आहे। तंहिं करे अॼु थोरी घणी जेकॾहिं मुग़ल साहब जी का ॻाल्हि निकिरे थी त उहा इल्म जे तक़ाज़नि में निकिरे थी। मुग़ल साहब जो हीअ किताब 16 नंबर किताब आहे। इन में मुग़ल साहब जा 10 किताब लिखणियुनि वारा आहिनि ऐं 6 किताब तर्जुमे वारा आहिनि, जंहिंमें हीअ किताब वरी माख़ूज़ थियल आहे। माना हिकु किताब आहे ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंटेलिजेंस, जेको मैक्स एक्स बैंक जो लिखियलु आहे। उनजो एक्सट्रैक्ट थियल यानी उनजो घणो तत्व या ज़रूरी तत्व उहो सिंधीअ में लिखणियुनि सां गॾु गॾु उनजे आइडिया खे वरितो वियो आहे। इहो किताबु अंग्रेज़ी में 432 सुफ़ा आहे ऐं उहो इल्मी बहसनि खां सवाइ वॾो टेक्निकल बि आहे। तंहिं करे मुग़ल साहब इहा ज़ाहिर आहे सोचे सम्झी कोशिशि कई त हिन किताब खे मां अहिड़े तरीक़े सां पॉपुलर सिंधी में लिखां जो जेके मुग़ल साहब सोचींदो आहे त मां हिन किताबनि अहिड़नि किताबनि आहिनि ॿोलियुनि खे या कंहिं मौज़ूअ खे छो थो चॉइस कयां त जीअं कॉमन पीपल फ्रेंडली माण्हुनि ते उहो मवाद अची सघे। त इन तरीक़े जो आहे। हाणे मां हिकु इन सुवाल ते अचां थो मुग़ल साहब जे हवाले सां। उहो सुवालु हीअ आहे, उहो असां मां घणा माण्हू कंदा आहिनि ऐं हीअं साम्हूं बि कंदा आहिनि पर कचरनि में, त डॉक्टर सिकंदर मुग़ल इहो हुनजी किताब में बि इज़हार थियल आहे, इंतिहाई पेचीदह मौज़ू छो थो ॻोल्हे, छाकाणि त 16 किताब पेचीदह मौज़ू आहिनि। आख़िर मुग़ल साहब खे इन ॻाल्हि जी लोड़ या जुस्तजू छो थी थिए जंहिंमें उहो इंतिहाई पेचीदह मौज़ू ॻोल्हे थो। उनजो आम हिकिड़ो जवाबु इहो आहे छाकाणि त इहे पेचीदह मौज़ू सिंध जे माण्हुनि जे लाइ ज़रूरी आहिनि ऐं उन्हनि जे हल जे लाइ ज़रूरी आहिनि, छाकाणि त उहो पंहिंजी जोइ जे ख़ातिर नथो करे पर माण्हुनि जे शऊर जी तब्दीली लाइ करे थी। इहा उनजी जुस्तजू आहे जेका हिननि खे किताबनि ॻोल्हण में मदद थी करे ऐं मौज़ूअनि में। डॉक्टर सिकंदर मुग़ल साहब जा मौज़ू जेके हिननि 16 किताबनि में अचनि था उनजा मां फ़क़ति नाला खणां थो क्रोनोलॉजी में, माना शुरू कीअं थिया। जदलियाती फ़लसफ़ो, माना उन फ़लसफ़े सॼे ते न ॻाल्हायो, घणो हुन डायलेक्टिकल मटिज़म ते ॻाल्हायो। इर्तिका जी कहाणी, इहे शुरूआती किताबनि जीअं किताब छापा पिया आहिनि मौज़ू इहे आहिनि। तरक़ी पसंद सियासत ते मज़मून, ॾंद कथाउनि खे चैलेंज करणु ऐं धर्मी जिहालतुनि खे ऐं मिथ खे चैलेंज करणु, उन्हनि जा मौज़ू इहे घणो करे तर्जुमे में अथनि। धर्मी वीचारनि जी इंतिहा पसंदी खे चैलेंज करणु, साइंस, हयातियात, पॉलिटिकल साइंस या पॉलिटिकल इकनॉमी ऐं हाणे जेके हाणे हुननि जा किताब अचनि था उन्हनि जे अंदरि आर्टिफिशियल इंटेलिजेंस या ही ज़हानत जी इर्तिका, इहे सभु अहिड़ा मौज़ू आहिनि जेके हिन किताबनि खे टच कनि था। हीअ जेको किताबु आहे उहो ज़हनी इर्तिका जे इवोल्यूशन साइकोलॉजी खे डिस्कस थो करे, यानी जेको इंसानी ज़हन आहे या ज़िंदगीअ जो जेको ज़हन आहे इंटेलिजेंस आहे उहा मुंड खां वठी कीअं रिकायस आहे उन इर्तिका कई आहे। असांजो दोस्त डॉक्टर सैफ ज़ुल्फ़कार जुनेजो, ऐं उनखे गुज़ारिश थो कयां त उहे डॉक्टर साहब जी किताब हू एक्चुअली ही 2-3 पेज लिखिया आहिनि
उहे पेश कंदुसि किताब जे बारे में। ख़ुशी अथमि त डॉक्टर अयूब शेख मूंखे डॉक्टर सिकंदर मुग़ल जे ताज़े छपियल किताब ज़हानत जी इर्तिका जे आर्ट काउंसिल कराची में महवरत जे मौक़े ते ॻाल्हाइण जी दावत ॾिनी। प्यारे ऐं तमामु पुराणे दोस्त डॉक्टर अयूब शेख जी महिरबानी। डॉक्टर सिकंदर मुग़ल सां 40-45 साल पुराणो तालुक़ु आहे। मुंहिंजी जॾहिं सिंध मेडिकल कॉलेज में दाख़िला थी त उन ई दौर में डॉक्टर सिकंदर मुग़ल जना अस्पताल जे न्यूरो सर्जरी डिपार्टमेंट में कमु कंदो हो। साणसि तालुक़ु मेडिकल जे करे न जुड़ियो हो, पर उहो सियासत जे हवाले सां जुड़ियो हो। साईं सां सियासत खां अलावा साइंस, इर्तिका, ॾाहप, मज़हब, काइनात ऐं ॿियनि इल्मनि जे बारे में कचहरी ऐं बहस मुबाहिसा थींदा हुआ। डॉक्टर साहब पंहिंजनि ख़्यालनि में तमामु गहरो ऐं निज साइंसी ऐं इल्मी हूंदो हो ऐं आहे। अॼु खां 40-45 साल अॻु बि ऐं हाणे बि असां डॉक्टर सिकंदर खां सिखी रहिया आहियूं। मूंखे सही तरह यादि न आहे त डॉक्टर साहब केतिरा किताब लिखिया आहिनि, पर थोरी देरि पहिरियां ख़बर पई त हीअ शायदि 16 किताब आहे। बसि अंदाज़ो आहे त काफ़ी किताब लिखिया अथसि। डॉक्टर साहब जो हीअ किताब ज़हानत जी इर्तिका दरअसल मैक्स बेनेट जे किताब अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंटेलिजेंस तां माख़ूज़ थियल आहे। डॉक्टर साहब जो किताब 45 सुफ़हनि ऐं 7 बाबनि ते मुश्तमिल आहे। मूं असुलु किताब बि डाउनलोड कयो, उन जो सरसरी जाइज़ो वरितो ऐं पोइ डॉक्टर सिकंदर जो किताब हिकु साईअ में पढ़ी वरितुमि, जेतोणीकि टाइम घटि मिलियो हो। डॉक्टर साहब छा त कमाल कयो आहे जो रुॻो 95 सुफ़हनि में 432 सुफ़हनि जे किताब खे समाए छॾियो आहे। ॼण त दरिया खे दिले में बंदि करे छॾियो आहे। मां उर्दू वारो टर्म यूज़ नथो कयां, कोज़े में वारो नथो कयां। हीअ किताब बुनियादी तौर ते ज़हानत जी इर्तिका जे बारे में आहे, पर पढ़ण खां पोइ लॻो त किताब हिन धरतीअ ते ज़िंदगीअ जी शुरूआत ऐं उन जी इर्तिका जी कहाणी बि ॿुधाए थो। डॉक्टर सिकंदर जंहिं सोली ॿोलीअ में इर्तिका जहिड़े ख़ुश्क मौज़ूअ ते हीअ किताब लिखियो आहे, उन ते हू जस लहणे। आउं मुकमल दयानतदारीअ सां चवां थो ऐं सम्झां थो त सिंध में मौजूदा दौर ऐं हालतुनि में डॉक्टर सिकंदर जो इर्तिका जे नज़रे खे सम्झाइण में ज़बरदस्त किरदारु आहे ऐं इहो साइंस जे किरदार खे सिंध जे मुआशिरे में वधाइण में वॾो क़दम आहे। मैक्स बेनेट दरअसल मस्नूई ज़हानत सां लाॻापियल हिकु कारोबारी शख़्स, एंटरप्रीनियर हो आहे, जंहिंजी बुनियादी तालीम त इक़्तिसादियात ऐं रियाज़ीअ जे मज़मूननि में आहे, पर उन सां गॾु मुहक़िक़ ऐं लेखक बि आहे ऐं ख़ासि करे न्यूरो साइंस में संदसि दिलचस्पी आहे। संदसि सुञाणप मस्नूई ज़हानत ऐं न्यूरो साइंस जे मिलाप वारे कम करण जे करे ई आहे। अहिड़ीअ तरह डॉक्टर सिकंदर बि बुनियादी तौर ते न्यूरो साइंस जो माहिर आहे ऐं संदसि इर्तिका में घणी दिलचस्पी आहे ऐं काफ़ी किताब उन मौज़ू ते लिखिया अथसि। उन करे हिन किताब सां हक़ीक़ी इंसाफ़ बि डॉक्टर साहब जहिड़ो माहिर शख़्स ई करे सघे थो जेको हिन कयो आहे। हिन किताब में असुलु बहस इहो आहे त इंसानी ज़हन जी इर्तिका हिकु सिधी ऐं मुसलसिल वाध जे बदिरां पेशकदमियुनि यानी ब्रेक थ्रोज़ जे हिकु सिलसिले ज़रिए थी आहे। हिन किताब में उन्हनि 5 पेशकदमियुनि जो तफ़सील सां ज़िक्र कयल आहे, जंहिंजो ज़िक्र थोरी देरि पहिरियां डॉक्टर राहुल साहब बि कयो, त उहे कीअं इंसान असांजे दिमाग़ जी जुड़त ऐं अमल खे तरतीब ॾेई रहिया आहिनि ऐं किताब जे आख़िर में उन्हनि जी समरी या ख़ुलासो बि ॾिनल आहे। किताब जे मुताबिक़ इहे 5 ई मरहला आहिनि जिन खे मस्नूई ज़हानत पिणु आहिस्ते आहिस्ते नक़ुल करण जे तरीक़े सां पंहिंजो सफ़र तइ करे रही आहे। इहा ॾाढी इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे। ईअं न आहे त हर पेशकदमी का अलॻि थलॻि हुई, पर हिकु पेशकदमी पाण खां पहिरियां आयल पेशकदमीअ जी बुनियाद ते बीठल हुई। जेतोणीकि लेखक चए थो त मस्नूई ज़हानत जी बनावट, आर्किटेक्चर
इंसानी ज़हन जी इर्तिका जी तारीख़ खां सबक़ सिखी अॻिते वधी आहे। वो ॿुधाए थो त अॼोका मसनूई ज़हानत जा सिस्टम मिसलन जेपीटी या ॿिया वॾा लसानी मॉडल ॿोलीअ जी क़ाबिलियत में तमामु घणा अॻिते आहिनि, पर नकुल करणु यानी साम्यूलेटिंग ऐं ज़हनी कमु करणु यानी मेंटलाइज़िंग जहिड़ियुनि सलाहियतुनि में अञा घणो पोइते आहिनि। किताब जी तमामु अहम ॻाल्हि इहा बि आहे त जेका ॻाल्हि इंसाननि खे इर्तिका जे सफ़र में उन्हनि समूरनि जानवरनि खां मुख़्तलिफ़ ऐं अनोखी बणाए थी, उहा इंसानी ॿोलीअ जी तख़लीक़ ऐं ख़ासियत आहे, जेका शायदि तहज़ीब ऐं तरक़ी जो बुनियादु बणी आहे। किताब मुताबिक़ ॿोलीअ जे फुटण जा सबब दिमाग़ जे नए कार्टेक्स न्यो कार्टेक्स में ॿोलीअ लाइ मख़सूस थियल हंध यानी ब्रोकास एरिया ऐं वर्निक्स एरिया जो जुड़णु, निड़ियुनि यानी लैरिंग्स ऐं आवाज़ी डोरियुनि यानी वोकल कार्ड्स जो ॻाल्हाइण लाइ ठहक ॾियणु ऐं पोइ राब्ते जी ज़रूरत जे करे ॿोली पैदा थी। किताब मुताबिक़ इर्तिका जी कहाणीअ में इंसानी ॿोली मुकमिल तौर ते हिकु नई शइ आहे। किताब जी महूरत जे लाइ आउं स्टेज ते वेठल दोस्तनि खे ऐं कुझु ॿियनि दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त उहे स्टेज ते अचनि। अदी नूरुल्हुदा शाह, डॉक्टर रज़ाक शेख, डॉक्टर विजय कुमार, डॉक्टर सईद मेमण, डॉक्टर दोस्त मोहम्मद ऐं मज़हर राउजो साहब उहे स्टेज ते अचनि। हिन किताब जी ॿिन्ही किताबनि जी असां हींअर महूरत था कयूं। आउं पंहिंजी इंतिहाई मोतबर मुक़रर चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम जी चेयरमैन मोहतरमा डॉक्टर शीरी नारेजो खे गुज़ारिश थो करियां त हू अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। महिरबानी डॉक्टर यू। अल्दो या डिक्टेटरशिप हुई डॉक्टर यू वॾी जेका मूं जमहूरियत वारे अंदाज़ में क़बूल कई त 3 ॾींहंनि में किताब पढ़ी पूरो करे वरी उन ते तबसरो करिणो। 3 ॾींहं ऐं मुंहिंजी उते ई तव्हां सभिनी खे ॿुधायां त मुंहिंजी हिकिड़ी ख़राबु आदत जेका हिकिड़े हिसाब जी लिमिटेशन बि आहे मुंहिंजी ज़ात सां, त आउं जेसिताईं हिकु साईअ में या हिकु निशस्त में किताब कोन पढ़ंदी आहियां तॾहिं किताब पढ़ी कोन सघंदी। ऐं उनजो नतीजो इहो निकितो आहे त मां जॾहिं खां MBBS पास करे ॿाहिरि निकिती आहियां त मुंहिंजे ख़्याल में कोई नाले ते ॻणण जेतिरा किताब पूरा पढ़िया हूंदा। बाक़ी कोर्स में ऐं ॿियनि आर्टिकल्स ते पढ़ण सां तालुक़ु रहियो आहे, किताब कोन पढ़ी सघी आहियां। पर डॉक्टर इहो 7 कलाक हिन ते लॻाए हिन खे पढ़ियो त साइंस जी गुफ़्तगू वरी एॾी सकील गुफ़्तगू ऐं डॉक्टर सैफुद्दीन जुणे जो जेको पूरो हिकिड़ो तहक़ीक़ाती मौज़ू लिखिया आहियो, इर्तिका जी ॻाल्हि, केमिस्ट्री जी ॻाल्हि, वरी 7 अरब सालनि जो ज़िक्र जेको सभु कुझु हिन किताब में आहे। मुंहिंजे ख़्याल में असां सभिनी जेॾी महिल साइंस जी ॻाल्हि कंदा आहियूं तव्हां चओ था त साइंस जी गुफ़्तगू कोन थी थिए, छो त साइंस सां गॾु असां माहौल खे पैदा करे छॾियूं त शायदि ब्रीदिंग जे लाइ बि माण्हुनि खे चवणो पवंदो त साहु खणो। तव्हां साहु खणी सघो था, छो त शाइरी जॾहिं ॿुधंदा आहियूं असां ओॾी महिल ॾाढी ख़ुशि मिज़ाजी हूंदी आहे असां में, पर जेॾी महिल साइंस ते गुफ़्तगू थींदी आहे त असां सभु हीअं थी वेंदा आहियूं। त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे की साइंस ज़िंदगी आहे, तंहिंजे करे हिनखे ज़िंदगीअ वांगुरु वठणु खपे। सभु खां पहिरीं डॉक्टर तव्हांखे मुबारकूं, तव्हां 16 किताब हिन समेत आहिनि या हिन खां अलावा 16 किताब आहिनि, त 20 किताबनि जी अलॻि किताबनि जी 20 अञा 25 किताब ॿिया लिखंदव तव्हांखे हुनजी पेशगी मुबारकबाद। उनखां वधीक इन शइ जी मुबारकबाद त अॼु जो ज़माने जो सभिनि खां मुश्किल कमु, पहिरीं पढ़णु, ॿियो लिखणु, टियों छपणु, छपराइणु ऐं वरी पेश करणु माण्हुनि जे साम्हूं। इहो सॼो मुश्किल मरहला तव्हां पेश करे तइ करे जॾहिं हिते पहुचो था त इन जे लाइ तव्हां सभु खे क्लैपिंग ऐं खराज तहसील। हाणे अचूं थोरो सो किताब जी तरफ़, ऐं उनखां पोइ मां हिन में छा आहे उहो मुंहिंजे ख़्याल में तव्हां सभिनी खे पाण खे पढ़णु खपे। थोरो हिनखे टच कंदसि
आऊं हिनखे कीअं थी ॾिसां ऐं हिन में छा हुजणु थोरो ॿियो छा हुजणु खपंदो ऐं तरतीब कीअं हुजे उन ते थोरो ॻाल्हाईंदसि, वधीक वक़्तु कोन वठंदसि। 4 लफ़्ज़ इर्तिका, ज़िंदगी, साइंस जो सफ़र। त साइंस वर्क इन प्रोग्रेस आहे, ज़िंदगी बि वर्क इन प्रोग्रेस आहे, इर्तिका ते तहक़ीक़ वर्क इन प्रोग्रेस आहे। ये 4 लफ़्ज़ कोन्हनि, ही कंटिन्यूटी आहे। तव्हां जिन 16 किताबनि जो ज़िक्र ॿुधो उन्हनि में या इवन ज़हानत जी इर्तिका में बि ॿुधो त इहो कंटिन्यूस हिकिड़ो सफ़र आहे। कॾहिं असां 5000 साल पुराणी ॻाल्हि कई, कॾहिं असां 1 अरब साल ते वियासीं, छो त तहक़ीक़ जीअं जीअं थींदी वेंदी, जीअं जीअं गुफ़्तगू अॻियां वधंदी वेंदी ऐं सहेड़जंदी वेंदी, तीअं तीअं नवां इल्म, नवां ज़ाविया, नयूं तहक़ीक़ूं, नयूं तनक़ीदूं पैदा थींदियूं वेंदियूं ऐं वरी उन में नयूं थ्योरीज़ ईंदियूं जेके कुझु माण्हू उन्हनि खे चैलेंज कंदा, उन्हनि खे साबित कंदा। किताब छा थो ॿुधाए? किताब ॿुधाए थो त साइंस जा उहे मौज़ूअ जेके आहिनि उहे असांखे 3 तरीक़ा ॿुधाइनि था त उहो टेस्ट करे सघिजे, वेरीफाइबल हुजे, या अगरि ग़लति आहे त उहो ग़लति साबित थी सघे थो या न। बाक़ी स्टोरी राइटिंग आहे, राइट। त इर्तिका कीअं थी, उहे असांखे ज़मीन जे मुख़्तलिफ़ सतहनि मां कहिड़नि ज़माननि में कहिड़ियूं शयूं मिलियूं असांखे, ऐं पूरो हिकिड़ो क्लासिकल तबैयात जो ज़िक्र आहे। मां हिनखे कीअं ॾिठो, मूंखे केॾी महिल लॻंदो आहे 9th दर्जे में वापसि हली वियसि जिते बॉइल्स लॉ पढ़ंदा हुआसीं, उन जी डेफिनेशन यादि कोन थींदियूं, फ्लैशबैक्स आया ऑर्गेनिक केमिस्ट्री जा, इनऑर्गेनिक केमिस्ट्री जा, नामियाती ऐं ग़ैर नामियाती कीमिया, पीरियाडिक टेबल कीअं यादि कंदासीं, आंसर कीअं यादि कंदासीं, उहे कीअं ठहिया, बायोलॉजी जा बेसिक्स, रत जो दौरो कंहिं माण्हू ॾिनो, वरी कीअं ग़लति साबित थियो, लिव पास्चर जो छा कैरेक्टर रहियो, उहो सभु हिन जे चैप्टर्स में। 4 हिसा हिन किताब जा, 5 चैप्टर्स आहिनि हिन किताब में। सभ खां अहम शइ जेका हिन किताब में आहे उहो हिन जो लास्ट चैप्टर आहे, जेको तव्हांखे साइंस जे सफ़र जे बारे में ॿुधाए थो। साइंस जो सफ़र जेको 17वीं सदी खां पहिरीं, यानी ख़याली ऐं ग़ैर तजुर्बाती साइंस, उन खां पोइ यूनानी फ़लसफ़ी जंहिंमें अफ़लातून, अरस्तू, पोइ तजुर्बाती साइंस, गैलीलियो, न्यूटन, फ्रांसिस बेकन वग़ैरह। ऐं हिन किताब में मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त समाज सां जेको हिन जो जुड़ाव आहे, छो त साइंस खे असां छा सम्झंदा आहियूं त सेपरेट एंटिटी आहे, समाज खे शायदि मथां ई आहे, पर इहे जॾहिं असांजी ॻाल्हि आहे त माना समाज जी ॻाल्हि बि आहे, छो त असां समाज जो हिकिड़ो हिसो बि। हीअ असांजे जेकॾहिं अंदरि में हार्ट कीअं थी कमु करे, ब्लड सर्कुलेशन कमु कीअं थी करे, त इहो इंसान जे अंदरि जे इर्तिका त पंहिंजी जाइ ते, पर असां सभु मिली हिकिड़ो समाज ठाहियूं था। यूजेनेसिस, डॉक्टर रियाज़ वेठा आहिनि, मुंहिंजा उस्ताद आहिनि। ग्लोबलाइज़ेशन में यूजेनेसिस जा पूरा चैप्टर पढ़ासीं, इम्तिहान में सवालनि जा जवाब बि ॾिनासीं। उहा नसुल कुश जी पूरी कहाणी, त उहा कीअं थी, कॾहिं खां शुरू थी, हर्बर्ट स्पेंसर केरु हुयो, ऐं हिटलर ताईं उहा कहाणी कीअं पहुती, उहा हिन किताब जे अंदरि मौजूदु आहे। तव्हां पढ़ंदो त उहो ॾिसंदो त उनजो थीम छा हुयो, उनजो थीम हुयो त पावरफुल मैटर्स। उहे जेनेटिक्स ॾे वठी था वञनि त जेके पावरफुल जीन्स हूंदियूं आहिनि उन्हनि खे सर्वाइव करण जो राइट आहे, उहे बहितर सोचे सघनि थियूं, तंहिंजे करे कमज़ोर जीन्स वारनि माण्हुनि खे ख़तमु कयो। यूजेनेसिस जेका सही थ्योरी असांखे इन जे बारे में ॿुधाए थी, ऐं उन में हज़ारे माण्हुनि खे मारियो वियो, उन्हनि खे स्टलाइज़ कयो वियो त जीअं उहे क़ौमूं नसुल अॻियां न वधी सघनि। म्यूटेशन ऐं जेनेटिक्स जी स्टोरी आहे। इहे सभु शयूं जेको आहे हिन सॼे कहाणी में। ॿियो हिन जो पहलू आहे तक़ाबली जेको जाइज़ो आहे, ख़ासि तौर ते उहे जेके अक़ीदाई दानिश्वर, डॉक्टर साहिबु तव्हांजो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे अक़ीदाई दानिश्वर, मुंहिंजे ख़्याल में ऐं उन्हनि खे बि क्रेडिट ॾींदसि, उहे असांखां बहितर अक़ीदाई दानिश्वर इन करे आहिनि त उन्हनि बि हिकिड़ो पंहिंजो फ़लसफ़ो ॾिनो त तव्हां उन ते डिबेट कयो, भले न मञो उन्हनि खे, पर जेको आहे सो उन्हनि हिकिड़ी पंहिंजो व्यू पॉइंट टेबल ते रखियो। ऐं इहो जंहिं एंगल खां मां ॾिसां थी इन शइ खे, असां त कुझु बि कोन पिया ॾियूं, कुझु बि टेबल ते कोन पिया रखूं। जेतिरनि बि साइंसदाननि जा नाला आहिनि, ली पास्चर खां वठी, न्यूटन खां वठी, गैलीलियो खां वठी, उन्हनि सभिनी में सभु वेस्टर्न, मिडल ईस्टर्न,
ॿियनि दुनियाउनि जा माण्हू आहिनि हिन रीजन जे त कंहिं माण्हू जेको कमु ई कोन्हे सहेड़ण ताईं असांजो कमु ज़रूरु आहे पर उहो हिकिड़ो मौलाना वहीदुद्दीन आहे जंहिंजो हिकिड़ो नज़रियो आहे उन ते असांजी डिबेट आहे असां उनखे मञूं रद्द कयूं पर उन नज़रियो त ॾिनो त साइंस छा आहे साइंस उहे 4 W's आहिनि ऐं हिकिड़ो H आहे वाट वाए वेन हूम हू राइट ॿी साइंस कुझु कोन्हे की उनजे लाइ असांखे नए समाज जोड़ण जी ज़रूरत कोन्हे रुॻो इन्हनि चइनि सवालनि खे गुफ़्तगू करण जी स्पेस ॾियूं डायलॉग खे स्पेस ॾियूं ऐं इन्हनि सवालनि खे सवाल करण जी स्पेस ॾियूं ऐं सवाल करणु सिखूं त सवाल कीअं कबो आहे त मुंहिंजे ख़्याल में साइंस जी तरफ़ पहिरियों क़दम ज़रूरु हूंदो उनखां पोइ साइंस खे सम्झंदासीं ईअं त जॾहिं अंदरि वेंदासीं फिज़िक्स पढ़ंदासीं पोइ इहे ख़बरूं चालू पवंदियूं न त जेनेटिक्स छा आहे म्यूटेशन छा थी थिए इहे इर्तिका कीअं थी इन में न्यूटन जो कशिश शकल जो कानून दुनिया मिल्की वे गैलेक्सी छा आहिनि ॿियूं दुनियाऊं किथे आहिनि उते ज़िंदगी आहे या कोन्हे हीअ दुनिया कीअं वजूद में आई उहो मादो पाणियाठी मादो हुयो या न हुयो अगरि हुयो त उनजा ई दलील आहिनि जेके नथा चवनि उन्हनि वटि कहिड़ा दलील आहिनि इहो अंदरि जो बहस आहे पर जेकॾहिं समाज में असां इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसूं त छा असां इन गुफ़्तगू जे लाइ स्पेस आहे असां इहा गुफ़्तगू कयूं था उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांखे रोकनि थियूं त असां लिखी पंहिंजे पाण खे पाण माण्हुनि जे साम्हूं पेश कयूं त सुवाल जवाबु पुछो ऐं असां वॾी दिलि सां उन्हनि खे जवाबु ॾिसूं इन करे कंहिं शाइर चयो आहे बात कहने का हुनर काम न आया अपने बात कहने का हुनर काम न आया अपने नक्श फरियादी रहे शौक़ी पहलू के साथ उनखां अलावा हे किताब मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते एतिरा अनेक मिसाल जेके पेचीदा शयुनि खे डिस्क्राइब करण में सवलाई तरीक़े सां मां माण्हुनि खे बयानु कया आहिनि मिसाल जे तौर ते मेटाबॉलिज़म प्रोटोप्लाज़म इहे जॾहिं बायोलॉजी पढ़ंदा हुआसीं जे ज़माने में साइंस पढ़ंदा हुआसीं 8वीं दर्जे जी ॻाल्हि आहे 9 दर्जे जी ॻाल्हि आहे फस्ट ईयर इंटर जी ॻाल्हि आहे हाणे थोरा हिस्ट्री थी लॻे असां एॾा वॾा थी विया आहियूं हेॾा पर उन्हनि खे उन टच कयो आहे मुंहिंजा कुझु सुवाल आहिनि ख़तमु करण खे वञा त हिन किताब में मौज़ू घणा आहिनि ऐं जेके असां 16 किताब ॿुधासीं उन में बि हिकिड़ो यूनिक ऐं कॉमन थीम आहे डॉक्टर साहिब जे तरफ़ां उहा आहे इर्तिका मुंहिंजे ख़्याल में 16 बुक्स खां पोइ इर्तिका खे सहेड़े उनजो हिकिड़ो वॉल्यूम छपिजणु खपे त उहो यूनिक इर्तिका जे बारे में हिकिड़ी कहाणी थी वञे इहा मुंहिंजी थी वेंदी सजेशन मौज़ू घणाई जे करे छा थो थिए जो पेचीदगी ऐं रिलेशनशिप स्कूल ऑफ थॉट जे अकॉर्डिंगली उनखे प्रोसेस करे थो केरु हिन खे चवंदो त हीअ अक़ीदे सां टकराइजे थो केरु चवंदो त जेको आहे कंहिं प्रोग्रेसिव माण्हू जो लिखियलु आहे जेको जंहिंखे जंहिं पर्सपेक्टिव में ॾिसंदो उहो उनखे उन पर्सपेक्टिव में खणी ईंदो ॿियो आहे त मुंहिंजे नज़र में जेके 5 हिन जा चैप्टर्स आहिनि उहे नंढड़ा किताबचा आहिनि अगरि उहे किताबचे जी सूरत में हुजनि त माण्हू जो फोकस रहंदो छो त केॾीमहिल असां कीमिया जी ॻाल्हि करे वरी तबैयात जी ॻाल्हि था कयूं वरी इर्तिका जी ॻाल्हि था कयूं ऐं उनखां पोइ समाजियात जी ॻाल्हि था कयूं अल्दो दे आर ऑल रिलेटेड ऐं सीक्वेंस ॾियण में बि बहितरी कई वई आहे पर इहे जेकॾहिं सेपरेट हुजनि त मुंहिंजे ख़्याल में हिन जो नतीजो वधीक निकिरंदो टी ॻाल्हि त किताब कंहिं ख़ासि ऑडियंस जे लाइ न ठहियलु आहे हीअ जनरलाइज़्ड इंफॉर्मेशन आहे जेका पई आहे त उन जनरलाइज़ जॾहिं इंफॉर्मेशन जा किताब हूंदा आहिनि उहो असांखे फ़ाइदो बि ॾींदा आहिनि ऐं कुझु समटाइम्स जेको आहे न सो उहो थोरो सो ऑफ ट्रैक बि असांखे करे छॾींदा आहिनि उहो ईअं त जेको माण्हू चवंदो त हीअ जनरलाइज़ आहे छॾे ॾियो फिज़िक्स स्पेशलिस्ट हूंदो त उहो 4 पना पढ़ण जे लाइ हिकिड़े चैप्टर पढ़ण जे लाइ थी सघे थो त किताब खे उहे फॉलो न करे जेको जर्नलिस्ट हूंदो उहो उनखे उहे फॉलो कंदो ऐं मुंहिंजे उनखां अलावा त यकीनन अहिड़े क़िस्म जा किताब जेको आहे सो बॉडी ऑफ नॉलेज में जेको बहस पढ़ियल लिखियल इंसान जे जेको असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे ड्यूटी आहे असां सभिनी जी त जेका ब्रॉडर बॉडी ऑफ नॉलेज आहे उन में कंट्रीब्यूट कयो इहे यकीनन कंट्रीब्यूशन पर जीअं मूं पहिरीं चयो
त हीअ मिटी अञा एॾी ज़ख़ेज़ कोन्हे। उमेदु जंहिंखे बि हुजे, पर मुंहिंजी उमेदूं कॾहिं मथे हूंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं हूंदियूं बि कोन आहिनि। उहा मिटी ज़ख़ेज़ हुजणु खपे जिते जंहिंमें असां साइंसी तरीक़े सां सोचूं। साइंसी तरीक़े सां सोचणु उहे W's ऐं H, ॿियो कोई तरीक़ो कोन्हे। इहो यूनिवर्सल तरीक़ो आहे। छो, छाजे लाइ, कंहिंजे लाइ, कॾहिं, कीअं, काॾे। त जेसिताईं असां ईअं कोन सोचींदासीं, माना असां साइंसी तरीक़े सां नथा सोचूं। पोइ उहा इर्तिका हुजे, उहा कीमिया हुजे, उहा बायोलॉजी हुजे, उहा समाजियात हुजे। ऐं समाजियात साइंस खां अलॻि कोन्हे। इहो बि असांजो अनफॉर्चुनेट आहे त असां ह्यूमैनिटीज़ खे, समाजियात खे साइंस खां सेपरेट करे छॾियो आहे। इहो पॉसिबल कीअं आहे त साइंस समाज खां अलॻि हुजे? इहो पॉसिबल ई कोन्हे। समाज ई साइंस खे अॻियां वठी हलंदो जेकॾहिं सुठो समाज हूंदो, ऐं वाइस वर्सा। त तहक़ीक़ कंदड़नि जी लिस्ट में हिन रीजन थी चवां, मुल्क नथी चवां। असां सूबे जी बि ॻाल्हि कोन था कयूं, पंहिंजी ॿोलीअ जी बि ॻाल्हि कोन था कयूं। रीजन में कंहिं माण्हू जो कोई बि कमु कोन्हे, इहो वाक़ई कमु कोन्हे। अगरि हुजे हा त यकीनन डॉक्टर साहिब उन्हनि खे बि शामिलु करे हा। इहा बैंक्रप्सी आहे असांजी टुवर्ड्स बॉडी ऑफ नॉलेज में कंट्रीब्यूशन। डॉक्टर रियाज़ शेख साहब दीन आहे जो उनखे गुज़ारिश थो कयां त उहो अचे पंहिंजे ख़्यालनि ऐं डॉक्टर साहिब जी किताबनि ते ॻाल्हाए। पाण बि किताबनि जो मालिक आहे। असां हर 6 महीने जे हिकु किताब जी महूरत कंदा आहियूं। महिरबानी अदा। सभिनी खां पहिरियों त लिमिटेशन तव्हां सम्झी वठो त लेखक बि प्रोफेशनल मेडिकल डॉक्टर आहे, ऐं सॼो सीट ते जेके वेठल जेके असांजा नौकर आहिनि इहे सभु मेडिकल डॉक्टर आहिनि। मूंखे ख़बर कोन्हे त अयूब शो खे कहिड़ी खुटी खाधो त मूंखे घुरायो अथई त मां त को मेडिकल डॉक्टर आहियां कोन। बहरहाल पोइ जेकॾहिं इनकार कयां था त ॿीहर आर्ट काउंसिल में घिरण जेको पाबंदी पइजी वञे त उन बंदिश खां बचण लाइ उहो इहा हामी भरी था ॾींदुमि। त सभिनी खां पहिरियों त डॉक्टर साईं डॉक्टर सिकंदर मुगल साहिब खे मुबारकूं त इंदौर में किताब लिखिया अथई ऐं मौज़ू ते लिखिया अथई जेके ममनूआ किताबनि में था अचनि, जिन्हनि ते ॻाल्हाइण जी बंदिश आहे, जिन्हनि ते सोचण जी बंदिश आहे। ऐं मां इहो पंहिंजे तजुर्बे जे हवाले सां ॻाल्हाईंदुमि त पोइ ॻाल्हि 5 मिंट हूंदा, 10 मिंट त मां पहिरें त ई सोचियां पियो त हिन किताब जी अहमियत कहिड़ी आहे, छाजे लाइ हीअ किताब। त 18वीं तरमीम खां पोइ जॾहिं तालीम डिवॉल्व थी ऐं सूबनि खे मिली त हर सूबे खे इहो चयो त तव्हां पंहिंजो निसाब पाण जोड़ियो। ज़ारी ॻाल्हि आहे 18वीं तरमीम खां पोइ इहो थियो त सिंध में जेकी कमेटी ठही जंहिंजो मां हिकिड़ो मेंबर त असां किताब ॾिठासीं। ज़िया जे दौर जा किताब हुया, जहाज़ खां शुरू थींदा जहाज़ ते ख़तमु थींदा हुआ। हर कंहिंखे मुस्लमान करण जे लाइ जेके मवाद हो तव्हां सभिनी खे ख़बर आहे। असां सोचियो त किताबनि खे रिव्यू कजे, किताबनि खे ॾिसजे। त ही सभिनी खां अहम जेको कंट्रोवर्शियल इशू हो उहो जेको डॉक्टर साहिबु इर्तिका जो नज़रियो, थ्योरी ऑफ रेगुलेशन ऑफ डार्विन ही जेकी आहे, त हू रवायती जेके ॻाल्हियूं लिखियलु हुयूं त मूंखे खुटी खाधो मूं चयो त हीउ तव्हां डार्विन जो बि नज़रियो विझो। सिंटेक्स बोर्ड खे तकलीफ़ हुई, ख़बर हुई उन्हनि खे छा थींदो, पर हाणे ज़ारी मुंहिंजो प्रेशर हो जेसिताईं साइन न कयां त उहो सिलेबस ठहे न, त उन्हनि किताब में ॾेई छॾियो। और ॾोकरी में को मुला रहंदा आहिनि, तव्हां सभिनी सुञाणींदा खैरपुर जे आसपास। ख़बर पई त 6 महीननि खां पोइ ही सिंटेक्स बोर्ड जो जामशोरे में ऑफिस आहे, तव्हां ॾिठी हूंदी शायदि ऑफिस। घेराव थी वियो, रेंजर्स अची वई, टीयर गैसिंग थी ऐं अल्टीमेटली उन्हनि पंहिंजी जान बचाई ऐं मूंखे चयो साईं तव्हां ॾिठो आहे शर तव्हांखे झलियूं पिया त हीअ शयूं न विझरायो, इहो सभु कुझु थींदो। त मां सम्झां थो अहिड़े समाज में जिते एंटी साइंटिफिक अप्रोच हुजे उते डॉक्टर साहिब जो इहो किताबु लिखण जी कुझु जहाद खां घटि कमु कोन्हे। हिन ते असांखे थी सघे। हीअ त मूं ॻाल्हि कई स्कूलनि जे दर्सी किताबनि जूं, पर असांजे मुल्क में जेको शीरी चई हुई त साइंटिफिक सोच ऐं हीअ सभु कुझु अहिड़ा ॾुखिया अखर चई था वञो पोइ फासी ॿियो थो वञे। त 6 महीना अॻु में हायर एजुकेशन कमीशन, वर्ड आहे हायर एजुकेशन, त एजुकेशन हायर एजुकेशन माना चोट ते चढ़ियल आहे, सत आसमान ते चढ़ियल एजुकेशन कमीशन, उन तरफ़ां डायरेक्शन आई ऐं डायरेक्शन अहिड़ी आई त असां हू इस्लामियात ही जेको आहे 8, 9 दर्जे ते बल्कि यूनिवर्सिटी अंडर ग्रेड ताईं त पढ़ायूं था, छो त अञा पका मुस्लमान कोन था थियनि। इन्हनि खे हाणे MS PhD में बि कराए वञे।
ऐं तव्हांखे MS PhD में इस्लामियात हाणे कंपलसरी थी वई अथव। उहो हिकिड़ो कोर्स न, ॿ कोर्स कंपल हाणे उहो फिज़िक्स में करे। डॉक्टर साहिब त शुक्र कयो तव्हां टाइम्स MBBS करे वरिती, या ॿिया जेके दोस्त बायोलॉजी उहो फिज़िक्स में करे, या हाणे जेके कंदा उहा हमरा ख़ूब भोॻींदा। हाणे उहो इस्लामियात हिकिड़ो न, ॿ कोर्स पढ़ंदा। पहिरें चयो त नॉन क्रेडिटेड हूंदो, पर चयो त न साईं पोइ त पढ़ंदा ई कोन, क्रेडिट कजाए। ऐं क्रेडिट बि अहिड़ो जेको 3.75 खणनि। हाणे मां सोचियां पोइ त हिन दौर में छा डॉक्टर साहब जा किताब उन में शामिलु कजनि, या हू जेके डायरेक्शन्स आहिनि उहे शामिलु कजनि। इहो सोचण जो मतिलबु असां वञणु किथे था चाहियूं, असांजी फ्यूचर डायरेक्शन छा आहे। अच्छा न हीअ जॾहिं अची वियो HSC खां डायरेक्शन अची वियो, हीअं आयो त थोरो मुस्लमाननि स्टूडेंट लाइ हूंदो, बाक़ियुनि लाइ न हूंदो। मां मूं खिली ॾिठो, मूं चयो यार तव्हां कहिड़ो कमु कयो अथव, अकुलु ॾिसो। असां मूं चयो पहिरें असांजा शनाख़्ती कार्ड उहे धार, पासपोर्ट बि धारींदा। ख़बर आहे ज़िया पंहिंजो मुशरफ कोशिशि कई त उहो मज़हब वारो कालम हटाइजे, त पोइ ख़बर आहे तव्हांखे चौधरी शुजात खान सभु। मूं चयो यार पूरी इंसानी तारीख़ में ई पहिरें भेरे थींदो त दुनिया जी ट्रांसक्रिप्ट ऐं डिग्री बि धार हूंदी। शर्म जी ॻाल्हि हूंदी त हिकिड़ो स्टूडेंट जेको मुस्लमान स्टूडेंट हूंदो उन जा क्रेडिट धार हूंदा, ऐं जेको हिंदू ऐं क्रिश्चन हूंदो, यानी जंहिंखे सो कॉल्ड स्टेट नैरेटिव में नॉन मुस्लिम था चऊं, उनजी ट्रांसक्रिप्ट बि धार हूंदी। मां चयो त हाणे तव्हां सवाल न कंदा त हीअ धार ट्रांसक्रिप्ट कीअं थी सघे थी। हिकिड़े माण्हू त हिकिड़े ई प्रोग्राम में कयो आहे, धार ट्रांसक्रिप्ट किथे। एॾो मूं HSC खे लिखियो, HSC चयो हा हीअ त असांखां ॾोह थी वियो। 15 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो नओं लेटर अची वियो त ठीकु आहे मुस्लमान त इस्लामियात तो ही पढ़ंदा, जेके नॉन मुस्लिम सो कॉल्ड नॉन मुस्लिम हूंदा उन्हनि खे तव्हां जेको सब्जेक्ट पढ़ाइणु चाहियो पढ़ाए छॾियो, बसि किरदार जेके साॻिया हुजनि। हाणे हीअ सोचो जेके इस्लामाबाद जे थधे कमरनि में वेठा डिसीशन था कनि, डॉक्टर सिकंदर जी किताब खे केरु पढ़ंदो हुते? डॉक्टर सिकंदर जे लॉजिकल इशूज़ ते इस्लामाबाद में जेके अणपढ़ियल माण्हू वेठा आहिनि, जिन जी सोच जेकी आहे आइडियोलॉजिकल, लुइस ऑल्सर चयो त स्टेट त उअं ई रिप्रेसिव हूंदी आहे। उहो स्टेट जेकॾहिं आइडियोलॉजिकल स्टेट थी वञे त उन खां वधीक दुनिया में को रिप्रेसिव इंस्टीट्यूट थी कोन थो सघे। असां जंहिं रिप्रेसिव स्टेट जा शहरी आहियूं, सिटीज़न्स आहियूं, उन स्टेट वटि कार जबर जे ख़िलाफ़ ॿी का शइ आहे कोन, जंहिंजो नतीजो अॼु लाहौर बि बंदि आहे, अॼु इस्लामाबाद बि बंदि आहे, ऐं सॼो मुल्क चयो। छो त असां ॼाणे वाणे साइंस खे पुठियां रखी करे हर का शइ उन्हनि जे हवाले करे छॾीसीं। जीअं नमूने जीम खां जहाज़ जे बजाए जीम खां जहाज़ हो, रे खां रेल जे बदिले रथ हो। तव्हां ख़बर आहे अफ़गान जहाज़ जे दौर में जीअं करिकुलम हटायोसीं, मुंहिंजे ख़्याल आहे डॉक्टर सिकंदर हिकु वॾो कमु कयो आहे त एटलीस्ट असांजी तवजो अची कराई अथई त तव्हां साइंटिफिकली सोचो। जॾहिं मां डॉक्टर साहिब जो ॾिसां पियो त मूंखे घटि में घटि 2 नाला ज़हन में अची विया त हिकु त इब्राहिम जोयो साहब, ॿियो डॉक्टर फिरोज़ अहमद। त उहे सिंधी समाज जा माण्हू हुया जिन्हनि सिंधी समाज में साइंटिफिक सोच खे अॻिते वधाइण जो कमु कयो। त मां सम्झां थो डॉक्टर सिकंदर हुन लेगेसी खे, साईं इब्राहिम जोई जी लेगेसी खे ऐं डॉक्टर फिरोज़ अहमद जी लेगेसी खे अॻिते वधायो आहे, ऐं साइंटिफिक अप्रोच खे, साइंटिफिक सोच खे सिंधी समाज में अॻिते वधाइण जो कमु कयो। त हीउ तमामु वॾो कमु आहे जंहिंखे जेतिरी असां एप्रिशिएट कयूं, जेतिरो अॻिते वधायूं, मुंहिंजे ख़्याल में घटि आहे। हाणे किताब ते त मुंहिंजे ख़्याल में हेतिरा दोस्त ॻाल्हाया आहिनि त हाणे मूं वटि ॻाल्हाइण जी गुंजाइश थोरी सारी ॻाल्हि घटि रहिजी वई आहे। पर मां इहो सोचां थो जेको शीरी ॻाल्हायो ऐं पोइ डॉक्टर जी ॻाल्हि खे अॻिते वधायो त क्वेश्चनिंग, द कॉन्सेप्ट ऑफ क्वेश्चनिंग, त सवाल करण जो जेको रवैयो आहे, सवाल करण जो जेको रुझान आहे, जंहिं सोसाइटी में, जंहिं समाज में सवाल करण जे अमल खे ॼाणे वणे रोकियो वञे, डिस्करेज कयो वञे, उन सोसाइटी में तरक़ी जो अमल ऐं अॻिते वधण जो अमल जेको आहे पुठियां पइजी वेंदो आहे। ऐं मूंखे हिते बर्तानिया जो बर्नर्ड लुइस नालो यादि थो अचे। बर्नर्ड लुइस 2 किताब आहिनि, दोस्त पढ़नि ऐं ज़रूरु गौर कनि। हिकिड़ो किताबु आहे वॉट वेंट रॉन्ग एंड वॉट इज़ द क्राइसिस ऑफ द मुस्लिम सोसाइटीज़। ऐं 2 किताब एतिरा अहम आहिनि जीअं डॉक्टर साहिबु हिन किताब में ज़िक्र कयो। बहरहाल डॉक्टर साहिबु त हिकिड़ो न्यूट्रल थी हिकिड़ो ऑब्जेक्टिव साम्हूं रखियो आहे, बट ऑब्जेक्टिव साॻियो ई आहे। त बर्नर्ड लुइस चए थो त जॾहिं मॉरिशस स्पेन में क्रिश्चन मोटी आया ऐं मुसलमान ऐं जूस खे 3 ऑप्शन ॾिनऊं, या त तव्हां ही क्रिश्चन थी वञो, या धरती छॾे वञो, या टियों असां तव्हांखे मारे छॾींदासीं। त हुन वक़्त में
नओं ही जेके ऑटोमन अम्पायर जेके सल्तनत उस्मानिया चऊं था ही साम्हूं आई त सल्तनत उस्मानिया चयो त तव्हां सभु असां वटि हलिया अचो। हुन चयो उहो टर्निंग पॉइंट हो सल्तनत उस्मानिया जो अॻिते वधण जो, त नवां ख़्याल जेके यूरोप मां अचनि पिया, चाहे मुस्लमान हुजनि चाहे जूस हुजनि, उहे नया साइंटिफिक ख़्याल पंहिंजो ही इब्न सीना जा इब्न रुशद जा ही फ़लसफ़ा ऐं साइंस खणी आया, त उन जे बेस ते 300 साल ताईं सल्तनत उस्मानिया सॼी यूरोप ते हुकुमरानी कई। ऐं जॾहिं उते ख़लीफ़ा अब्दुल हमीद अची वियो जेको बॉर्न अगेन मुस्लिम हो, जेको इंतिहा पसंदि फंडामेंटलिस्ट हो, उहो ई ॾींहुं हो सल्तनत उस्मानिया जो ज़वाल शुरू थी वियो। त इहे उहे इशूज़ आहिनि जिन्हनि खे असांखे सीरियसली डिस्कस करणा पवंदा जेकॾहिं असां सोसाइटी चाहियूं था हिकिड़ी टॉलरेंट ऐं हिकिड़ी इनक्लूसिव सोसाइटी अचे, त उन वक़्त में मां सोचां थो डॉक्टर सिकंदर मुगल जा इहे किताब या इहे लिखणियूं असांजे साम्हूं हिकु गाइडलाइंस हुजणु खपनि। ॿियो इन ते डॉक्टर साहिबु जेको ज़िक्र कयो जंहिं ते थोरी घटि ॻाल्हि थी, इहो रहियल इशू हो त मां चयो ॻाल्हाए वञा। त ॿियो हिकु डॉक्टर साहिबु ॿियो त हिकिड़ी बायोलॉजिकल इवोल्यूशन आहे इंसान जी, उहो जेकी 7 लख सालनि जी आहे, जिथां आयो इंसानु कीअं आयो, दरिया ऐं समुंड खां पोइ दुनिया में ज़मीन ते आयो। ॿिए हिकिड़ी कल्चरल इवोल्यूशन आहे। हीअ जेके कल्चरल इवोल्यूशन आहे जंहिं ते शीरी थोरो ॻाल्हाए वई, त कल्चरल इवोल्यूशन धार कोन्हे बायोलॉजिकल इवोल्यूशन खां, ऐं कल्चरल इवोल्यूशन बेस आहे जंहिंखां पोइ बायोलॉजिकल इवोल्यूशन या उनजी डेप्थ जेकी आहे उहा तस्लीम कई थी वञे। जीअं हाणे ॻाल्हि थी त जेकॾहिं कल्चरल इवोल्यूशन में हाणे ही जेके इंजेक्शन पिया लॻनि नियाणियुनि खे, असांजी नियाणियुनि खे जेके आहे सर्वाइकल कैंसर लाइ, त हिकिड़ो रिएक्शन आयो जंहिं खां पहिरीं ही जेके थोरा असांखे मिलनि था ही पोलियो ला, उन ते जेकॾहिं कल्चरल रिवोल्यूशन कोन्हे त कल्चरल रिवोल्यूशन जेकी आहे बेस हूंदी आहे साइंटिफिक साइंस सोच खे ऐं उन खे अप्रोच खे एक्सेप्ट करण लाइ। इन करे हिन में जेको आम सभिनी खां जेको डिस्कस इशू थियो आहे, जेको डॉक्टर साहिबु लिखियो त फ़र्क़ु आहे इंसान ऐं ॿियनि जानवरनि में, उहा ॿोली जो या लैंग्वेज या जेकी ज़बान आहे उन जो फ़र्क़ु आहे। त उन ते त डॉक्टर साहिबु तमामु आलीशान लिखियो। मूंखे हिते जर्मनी जो मार्क्सिस्ट दानिशर जर्गन हेबरमास यादि थो अचे। जर्गन हेबरमास जब नज़रिया हुया, हिकिड़ो जो नज़रियो हो थियरी ऑफ पब्लिक स्फेयर ऐं ॿियो थियरी ऑफ कम्युनिकेशन। हुन चयो त थियरी ऑफ कम्युनिकेशन इहा ई आहे त जेसिताईं इंसानु ख़्यालनि जी ॾे वठि नथो करे, ख़्यालनि जी एक्सचेंज नथो करे, त हिन जो मतिलबु आहे त सोसाइटी जे अंदरि नवाण अची कोन थी सघे। ऐं नवाण अचण लाइ ॿियो दर्जो इहो हूंदो त तव्हां कलेक्टिवली हिकिड़ी ॻाल्हि ते कंसेंसस तव्हांजो डेवलप थिए। यानी यूरोप में जंहिंखे असां रिनासा जो एज चवंदा आहियूं या इनलाइटनमेंट जो एज चइबो आहे, उन में सोसाइटी जो कलेक्टिवली हिकिड़ो कंसेंसस थियो त हिते ह्यूमन राइट्स हूंदा, हिते डेमोक्रेसी हूंदी, हिते को जेंडर बाइसिस कोन हूंदा, हिते इंक्लूसिव सोसाइटी हूंदी जिते मज़हब कंहिं नाले ते डिफरेंसिस कोन हूंदा। उहो बेस जेकॾहिं न आहे त पोइ उन खां बाद सोसाइटी में डेवलपमेंट कोन थी। उतां हेबरमास जो ॿियो जेको कॉन्सेप्ट अचे थो पब्लिक स्फेयर थिए, त हर का शइ थींदी ऐं हर का शइ ओपन ऐं डेमोक्रेटिक स्पेस में थींदी। असां वटि न डेमोक्रेसी बची आहे, न असां वटि टॉलरेंस बची आहे, त सोसाइटी अंदरि पोइ साइंटिफिक अप्रोच किथां ईंदी, न इंडिविजुअल बेस ते न कलेक्टिव बेस ते। त मुंहिंजे ख़्याल में इन ते असांखे बि ॻाल्हाइणु खपे त इहो कीअं इन खे पोइ हितां ई जेको आहे कॉन्सेप्ट निकिरंदो नॉम चॉम्स्की जो। यानी नॉम चॉम्स्की इहा ॻाल्हि कई त सॼी कम्युनिकेशन ऐं सॼी लैंग्वेज थियरी ते त यूनिवर्सल ग्रामर हिकिड़ो नओं कॉन्सेप्ट ॾिनो जेको यूनिवर्सल ग्रामर, त पूरी इंसानियत अल्टीमेटली किथे वञी हिकिड़े बेसिक इशूज़ ते कंसेंसस डेवलप कई, त इन खां घटि असां ॻाल्हि ते एग्री कोन थींदासीं। त मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर साहिबु इन मौज़ूअनि ते असांजी तवजो कई आहे। ऐं आख़िरी ॻाल्हि करे मां पंहिंजी जाइ वधारींदुसि त जेको डॉक्टर साहिब जो सुवालु आहे हिते, ऐं डॉक्टर साहिबु ॻाल्हायो त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जेकी आहे हिकु डेंजरस प्रोसेस बि थी सघे थो, त जिथां ॿी शयूं बि फ्लो थींदियूं, ॿी शयूं जेको आहे सोसाइटी में सेमी एनार्की जी जेकी सिचुएशन आहे या सिचुएशन, इन ते मां चाहींदुसि त थोरो डिस्कशन अॻिते वधणु खपे। छो त दुनिया में जॾहिं बि का निमाण ईंदी आहे, का नई शइ ईंदी आहे, त उनखे चैलेंजिस ईंदा आहिनि। का इंडस्ट्रियल रिवोल्यूशन आयो, इंडस्ट्रियल रिवोल्यूशन में माण्हुनि चयो त ही जेके कारीगर हथनि खां कमु कंदा हुआ, नई मशीनूं आहिनि, मशीननि खे टोड़े छॾियो, छो त मशीनूं जेको आहे असांजी जॉब रिप्लेसमेंट करे छॾींदियूं। ऐं सभु कुझु थियो यूरोप में। असां मतिलबु आई एम नॉट गोइंग इन टू ऑल डिटेल, बट ही संजाए ते आहे हिकु रुझान त हो
पर रुझान उते स्टॉप कोन थियो, उन में इंसान नवी शयूं कढी आयो। यूरोप में सवाल आयो त जॾहिं माण्हुनि खां 1880 खां अॻु में शिकागो जे शहीदनि खां अॻु में माण्हू 18 कलाक कमु थियो ईंदो हो, तो 12 कलाक थियो। आख़िरी इंसानियत एक कंसेंसस ते पुगी त 8 कलाक कमु वठिबो, छो त हाणे मशीनूं बि आहिनि, इंसान खे रिलैक्स बि खपे। त हाणे नई जेके शयूं आहिनि उन में कहिड़ी ज़रूरत आहे इंसान 8 कलाक कमु करे, इंसान 4 कलाक बि तो कमु करे सघे थो, इंसान इंजॉयमेंट बि तो करे सघे थो। ऐं यूरोप में इहो मॉडल अची विया आहिनि, स्वीडन में, नॉर्वे में किथे मिड वीक मोकल हूंदी आहे, किथे हाफ डे मोकल हूंदी आहे। इंसान इंजॉय करे, इंसान जेसि ताईं तव्हांजा वसीला जेके बराबरी जी बुनियाद ते तक़सीम थियल आहिनि त पोइ तव्हां वटि इंजॉयमेंट बि आहे। ऐं जेकॾहिं वसीला फुरलुट ते ॿधल आहिनि त पोइ तव्हांखे केतिरा बि वसीला हुजनि उहे तव्हांजे काराए ते कोन रहंदा। इन करे अॻियो सुवाल था ईंदो त अॻिते हली करे छा थींदो। डॉक्टर साहब इन किताब में आख़िरी सुवाल इहो ठारियो आहे, क्वेश्चन मार्क खयों अथई, त शायदि डॉक्टर साहब खे बि अंदाज़ो कोन्हे, मूंखे बि अंदाज़ो कोन्हे त दुनिया किथे वेंदी, छा थींदो। बहरहाल इहे शयूं पंहिंजी जाइ ते रहंदियूं। हिकिड़ो आख़िरी किताब जेको इहो मार्च में आयो, मां चाहींदुसि त किथे उन ते डिबेट थिए, छो त असांजे मुल्क में त अहिड़ा किताब न त अचनि था, न त पढ़ाया वञनि था। हीअ किताबु आहे प्रोफेसर हैरवी वाइट हाउस जो, वाइट हाउस उहो कोन्हे अमेरिका वारो, त प्रोफेसर नालो प्रोफेसर हैरवी वाइट हाउस आहे। ऐं उनजे किताब जो नालो आहे हेरिटेज, उनखे इनहेरिटेंस एंड हेरिटेज। इनहेरिटेंस हू चए थो त हू जेको डॉक्टर साहब ॿुधायो आहे असांखे 7 अरबनि सालनि जो सफ़र असांजो, 7 बिलियन ईयर जो ट्रेवल असां किथां खां किथां आहियूं। त हुन चयो त इन सॼे सफ़र खे ॾिसबे, ऐं हाणे सफ़र खां पोइ जदीद हालत में तव्हां ॾिसो त हिते वञण लाइ असां वटि रस्ता कहिड़ा आहिनि ऐं कीअं अॻिते वेंदासीं। ऐं उन लाइ हू चए थो त बायोलॉजिकली त असां जिते पुॻा आहियूं, पर हाणे असांखे कल्चरी अॻिते वधण जी ॻाल्हि करणी पवंदी। कल्चरी अॻिते वधण लाइ असां वटि कहिड़ा रस्ता आहे। त हू चए थो असांखे ॾिसणो पवंदो त असां दुनिया हाणे किथे थी वञे। हू चए थो 3 ट्रेंड असांखे नज़र था अचनि। हिकिड़ो त हीउ जेको आहे रिलीजियोसिटी ऑन सेल, मज़हब हाणे सेल ऐं दुनिया में तबाही जी सभ खां वधीक कारण थियण वारो आहे। मज़हब सभिनी खां अहम तबाही शायदि दुनिया में आणींदो, शायदि मज़हब आणींदो। हाणे इहो सुवाल साइंस ऐं मज़हब जे विच में जेके शयूं उन ते थोरो डिस्कस करणो पवंदो। ॿियो उन्हनि जो चवणो हुओ त हीअ कैपिटलिज़म जेकी लास्ट ज़नीत आहे, जे दुनिया खे अॼु क्लाइमेट चेंज खां पोइ तबाही जे धारणे ते पहुचाए छॾियो आहे, त हीअ किथे बीहंदो, इन ते हाणे न सोचियो हो त पोइ ॿी का शइ साम्हूं ईंदी। ऐं टियों हुन चयो त दुनिया जेकी शीरी ॻाल्हि पई करे, मां हिनखे 4 साल अॻु पढ़ाया, पोइ थोरी महिल ग्लोबलाइज़ेशन जो ट्रेंड हो त मां ग्लोबलाइज़ेशन पढ़ाई, पर हाणे शीरीन ॿीहर मुंहिंजी क्लास पढ़ंदी त मां एंटी ग्लोबलाइज़ेशन पढ़ंदुसि। त ग्लोबलाइज़ेशन खां पोइ हाणे दुनिया किथे पुगी आहे। त उनजो चवणो त हाणे ट्रम्प मोदी किथे किथे वञो, हाणे ग्लोबलाइज़ेशन खां दुनिया ट्राइबलिज़म जी एज में घिरण थी वञे। वाह, किथे अमेरिका जी ट्राइबलिज़म हूंदी, किथे शीफिंग जी ट्राइबलिज़म हूंदी, किथे मोदी जी ट्राइबलिज़म हूंदी, किथे ॿिए के पुटिन जी ट्राइबलिज़म हूंदी। ऐं ट्राइबलिज़म जो जहिड़ो किथे थींदो, उन खां बाद दुनिया किथे हूंदी। हीअ मुंहिंजे ख़्याल में आर्टिफिशियल इंटेलिजेंस खां वॾा सवाल आहिनि, छो त इंसानी बका जो सवाल आहे, जंहिं ते असांखे ॻाल्हाइणु खपे। वरी डॉक्टर सिकंदर खे मुबारक, महिरबानी। थैंक यू। ऐं हिन महफ़िल जे मोर पंहिंजे दोस्त, पंहिंजे साईं लेखक ऐं सिंध में साइंस जे इल्म ऐं अदब खे वधाइण वारे मुसनिफ़ डॉक्टर सिकंदर मुग़ल साहब खे गुज़ारिश थो कयां त हू अचे ऐं पाण ते ऐं पंहिंजी किताबनि ते ॻाल्हाए। सभ खां पहिरीं मां आर्ट्स काउंसिल कराची ऐं हुन में ख़ासि तौर ते डॉक्टर अयूब शेख जो इंतिहाई चुराईंदो आहियां, जिन लाड़काणे वारनि माण्हुनि जे लाइ हिते कराची में हेॾो इज्तिमा कठो कयो। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त अॼु जे दौर में साइंस ऐं टेक्नोलॉजी जी केतिरी अहमियत आहे। जेकॾहिं असां 500 साल पुराणे दौर जी ॻाल्हि कयूं त उन में असांखे नज़र ईंदो त चीन जेको कंहिं वक़्त ते चीनी तहज़ीब सॼी दुनिया खे हैरत में विझी छॾियो हो, त चीनी तहज़ीब काग़ज़ ईजाद कयो, बारूद ईजाद कयो, प्रेस ईजाद कई। पर पोइ वरी असां ॾिसूं था त चीनी
सुल्तनत ऐं चीनी तहज़ीब जमूद जो शिकार थी वञे थी, बीहजी वञे थी। ऐं को दौरु हो जो चीन जे शहनशाहनि सॼी दुनिया जी तस्ख़ीर लाइ, इन्वेस्टिगेशन लाइ ॿेड़ा थिए उमाणिया। हिकिड़े शहनशाह 7 ॿेड़नि जा काफ़िला सॼी दुनिया खे एक्सप्लोर करण लाइ उमाणिया। ऐं जॾहिं उहे चीन पहुता त हुन चयो छा छा दुनिया में छा छा तव्हां ॾिठो? त उहो कुझु मसाला, कुझु अजीब ग़रीब जानवर, कुझु लिबास ऐं कुझु अयाशी ऐं हार सिंगार जो सामान उहो ॿेड़ा खणी आया। शहनशाह जॾहिं इहो सभु सामान ॾिठो खिली ऐं हुन चयो त इहो सभु कुझु असांखे चीन में बि मिले थो, बाक़ी दुनिया में तव्हां छा खणी आया? उन खां पोइ शहनशाह वर्ल्ड एक्सपीडिशन चीन जे तरफ़ां ॿेड़नि ते दुनिया जी एक्सप्लोरेशन ते पाबंदी हणी छॾी ऐं चीन दुनिया खां कटिजी वियो। ऐं अहिड़ो कटिजी वियो जो हिकु पूरी सदी चयो थो वञे त चीन में मशहूरु आहे इन नाले सां सेंचुरी ऑफ ह्यूमिलिएशन, माना बेइज़तीअ जी सदी। ऐं उनखां पोइ असां ॾिसंदा सुल्तनत उस्मानिया, उहा बि ॾिसो अलजबरा ईजाद करे थी, मुस्लिम स्कॉलर्स उहे ईजाद कनि था। सितारनि ऐं सियारनि जा नाला इस्लामिक साइंटिस्ट रखनि था ऐं तमामु घणी तहक़ीक़, ऑप्टिक्स ते तमामु घणी तहक़ीक़ कनि था इस्लामिक स्कॉलर्स। पर पोइ जॾहिं सुल्तनत उस्मानिया में सिर्फ़ु इहो चयो वियो त सिर्फ़ु मज़हबी किताबनि ते तहक़ीक़ करणी आहे, ॿी तहक़ीक़ न आहे करणी, त सुल्तनत उस्मानिया में बि जमूद अची वियो ऐं उहा डिस्ट्रॉय थी वई। यूरोप रोमन एम्पायर जे तबाहीअ खां पोइ डार्क एजिस में वियो। अलाए केतिरियूं सदियूं यूरोप जूं डार्क एजिस में गुज़रियूं, छो त ईसाइत जो कब्ज़ो थी वियो सॼे यूरोप। रोमन एम्पायर जे ख़तमु थियण खां पोइ ईसाइत हावी थी वई सॼे यूरोप ऐं तहक़ीक़ जो इल्म जो सॼो सिलसिलो बंदि थी वियो। इहे डार्क एजिस चयो थो वञे यूरोप जो। पर पोइ यूरोप ॾिसो इन सॼी निंड मां, इन सॼे ऊंदाहे दौर मां यूरोप तमामु जेको आहे तेज़ी सां निकिरणु लॻो। ऐं उहो कीअं निकिरणु लॻो? पादरशाही कमज़ोर थियणु लॻी, नवां वापारी उभरणु लॻा, प्रिंटिंग प्रेस ईजाद थी ऐं यूनिवर्सिटियूं जेके हुयूं उन्हनि चयो सिर्फ़ु बाइबल ते तहक़ीक़ न कयो, बाइबल खां ॿाहिरि न्यूटन ऐं बॉयल जे तहक़ीक़ुनि ते बि जेको आहे सो रिसर्च कयो, उन ते बि डिस्कशन्स कयो। हाणे इहो चयो वञे थो त यूरोप में इंसानी जेका वर्ल्ड हिस्ट्री आहे, यूरोप चइनि फितरी क़ुवतुनि जी दरियाफ़्त जॾहिं कई आहे तॾहिं खां यूरोप जी साइंस ऐं टेक्नोलॉजी ऐं वर्ल्ड साइंस में अॻुवाणी वारी हिसत क़ाइमु थियणु शुरू थी आहे। पहिरीं जेका क़ुवत, फितरी क़ुवत जेका दरियाफ़्त कई उहा न्यूटन कई। हुन जॾहिं ॾिठो पंहिंजे बाग़ में त सूफ़ हेठि किरे थो त हुनजे ज़हन में ख़्यालु आयो त जेकॾहिं सूफ़ हेठि किरे थो त चंड हेठि छो नथो किरे। ऐं उन ते हुन तहक़ीक़ करणु शुरू कई ऐं हुन कशिश सकिल ग्रेविटेशनल फोर्स जेको पहिरीं फितरी क़ुवत आहे उन जे बारे में हुन रिसर्च कई ऐं असांखे ग्रेविटेशनल फोर्स जा फॉर्मूला ॾिना ऐं ॿुधायो त इहा साॻी क़ुवत आहे जंहिंजे करे निज़ाम शमसी में सियारा ऐं सितारा चकर हणनि था। इहा साॻी क़ुवत आहे ग्रेविटेशनल फोर्स जेका असांखे धरतीअ सां ॻंढियूं बीठी आहे। ऐं साॻे वक़्तु न्यूटन मैकेनिक्स जा उसूल ॿुधाया, चुरपुर जा उसूल ॿुधाया त हरकत कीअं थिए थी। 3 लॉज ऑफ मोशन्स तव्हांखे ख़बर आहे, उहे न्यूटन जा मशहूरु आहिनि कानून।
ऐं जॾहिं ग्रेविटेशनल फोर्सिस जी न्यूटन ॻाल्हि कई ऐं उनखे निज़ाम शमसी ऐं सॼी काइनात ते हुन अप्लाए कयो त हुन सोच जो हिकिड़ो नओं अंदाज़ ॾिनो। उहो कहिड़ो अंदाज़ हो त अॻु इहो कंसेप्ट हुयो त इन्हनि सियारनि खे मलाइक हलाइनि था, कि आसमानी क़ुवतूं आहिनि, अज़गबी क़ुवतूं आहिनि, मलाइक ऐं फ़रिश्ता आहिनि जेके मूव था कनि हिननि सियारनि खे। पर न्यूटन साबित कयो त ईअं न आहे, हिकिड़ा फोर्सिस आहिनि जिन खे तव्हां मेयर करे सघो था। के बि मलाइक न आहिनि, फ़रिश्ता न आहिनि जेके सभु कुझु माता खे हलाइनि था पिया। उनखां पोइ न्यूटन मैकेनिक्स ऐं चुटकुले जा 3 उसूल ॾिना ऐं उहे उसूल चया वञे थो त अॻिते हली सनइती इनकलाब लाइ स्टीम इंजन लाइ पेश कयमो साबित थिया। सनइती इनकलाब न्यूटन जे इन्हनि लॉज़ ऑफ मोशन्स जी ॼाण जे बेसिस ते जेको आहे। उनखां पोइ जॾहिं जॾहिं बि यूरोप में फितरी क़ुवतुनि इन्हनि क़ुवतुनि खे दरियाफ़्त कयो वियो त वर्ल्ड हिस्ट्री चेंज थी। हाणे ॿी क़ुवत जेका बि यूरोप एक्सप्लोर कई, यूरोप जे साइंटिस्ट एक्सप्लोर कई, ऐं उहे हुआ फेराडे ऐं मैक्सवेल। फेराडे ऐं मैक्सवेल इलेक्ट्रिक ऐं मैग्नेटिज्म जा लॉज ऐं रूल्स जेके से एक्सप्लोर कया। थॉमस एडिसन न्यूयॉर्क में जॾहिं हिकिड़ी स्ट्रीट में लाइट ऑन कई बिजलीअ जी, त उनखां पोइ हीउ असांजो प्लेनेट धरती सॼी रोशन थी वई, बिजली सां रोशन थी। ऐं तव्हां स्पेस में जॾहिं हिन धरती खे ॾिसो था त ज़रिए जा 5 ई खंड तव्हांखे रोशनीअ सां चमकंदे नज़र अचनि। ऐं अॼु असां बरक़ मक़नातीस इलेक्ट्रोमैग्नेटिज़म खां सवाइ असांजी लाइफ बिल्कुलु असां तसवुरु ई नथा करे सघूं। बिजली खां सवाइ, मोटरनि खां सवाइ, वायरलेस खां सवाइ, टीवियुनि खां सवाइ, रेडियो खां सवाइ असांजी लाइफ छा हूंदी। ऐं कुझु कलाकनि लाइ जेकॾहिं बिजली हली वञे त पोइ ॾिसो मुआशिरे जो छा असरु थिए थो। त इहो ॿियो फोर्स हो इलेक्ट्रोमैग्नेटिज़म, जंहिं वर्ल्ड हिस्ट्री खे चेंज कयो। ऐं इहा रिसर्च बि यूरोप में थी। ऐं 3 ऐं 4 जेका क़ुवत उहे एटम में अंदरि, एटम जे न्यूक्लियस में अंदरि जेके क़ुवतूं जिन खे स्ट्रॉन्ग न्यूक्लियर फोर्स ऐं वीक न्यूक्लियर फोर्स चयो वञे थो। इन्हनि क़ुवतुनि जे करे एटम पाइदार आहे, शयूं पाइदार आहिनि, असां पाइदार आहियूं। जेकॾहिं इहे क़ुवतूं न हुजनि, न्यूक्लियर फोर्सिस न हुजनि जेकॾहिं, त हर शइ डिसइंटीग्रेट थी वञे, एटम डिसइंटीग्रेट थी वञे। पर इन्हनि फोर्सिस जे करे एटम पाइदार आहे, शयूं पाइदार आहिनि। ऐं इन्हनि क़ुवतुनि स्ट्रॉन्ग न्यूक्लियर फोर्स ऐं वीक न्यूक्लियर फोर्स ॾिसो त उन्हनि में असांजे तिबी साइंस, मेडिसिन खे केतिरो एडवांस करे छॾियो। अॼु CT स्कैन, कैट स्कैन, MRI, पेट स्कैन, इहे सभु न्यूक्लियर फोर्सिस जी पैदावार आहिनि। उन्हनि जे बदौलत इहे इन्वेस्टिगेशन असां करे सघूं था। न्यूक्लियर मेडिसिन, रेडियोथेरापी इन्हनि फोर्सिस जे करे आहे। ऐं क्वांटम साइंस, हाणे जेको फिज़िक्स में इनाम ॾिनो वियो, क्वांटम टनलिंग ते साइंसदाननि खे इनाम ॾिनो वियो ऐं उहो क्वांटम साइंस ते ॾिनो वियो। ऐं इंसान ज़ात जो फ्यूचर एटम में लिकियल इन तवानाई ते दारोमदार रखे थो। जेकॾहिं एटम बम वारी वार दुनिया में अनलीश थी वञे त हीअ धरती ख़तमु थी सघे थी। सो एटमी क़ुवत, एटमनि में क़ुवत, उहा बि एक्सप्लोर थी यूरोप में। इन करे मिचियो काको अमेरिकन साइंटिस्ट
उन पंहिंजी किताब में लिखियो त दुनिया में छा थियो, वॉट हैपन, उनजो जवाबु ॾिए थो साइंस एंड टेक्नोलॉजी हैपन। दुनिया तॾहिं तब्दील थी जॾहिं साइंस ऐं टेक्नोलॉजी वजूद में आई। हुन चयो त वर्ल्ड हिस्ट्री यूरोप जी तरक़ी ॿियनि फोर्सिस जे करे बि थी सघे थी, पर मुंहिंजी नज़र में यूरोप जी तरक़ी इन्हनि चइनि क़ुवतुनि, फितरी क़ुवतुनि, ग्रेविटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमैग्नेटिज्म, स्ट्रॉन्ग न्यूक्लियर फोर्स ऐं वीक न्यूक्लियर फोर्स, इन्हनि चइनि क़ुवतुनि जी डिस्कवरी जे करे यूरोप तरक़ी कई। सो असां वटि हूंदो लिखी पई। इन करे किताबनि में साइंस जा मौज़ूअ खणी अचणु रुॻो इर्तिका ते मुंहिंजी किताबनि में न आहे ज़िक्र, पर मां त हाणे इकोनॉमी ते बि लिखणु शुरू कयो आहे। खोड़ किताब इकोनॉमी ते बि आहे, ग्लोबलाइज़ेशन ते बि ॿ टे जेके किताब मां लिखिया आहिनि। सो बहरहाल सो जेकॾहिं इन्हनि मौज़ुअनि खे आसान करे ऐं सम्झां थो जेकॾहिं सिंधी माण्हुनि खे असां ॾियूं ऐं उहो दिलि सां इन्हनि खे हलाइनि त ऐं शागिर्द साइंस ऐं टेक्नोलॉजी में जेकॾहिं वठनि दिलचस्पी त हिन मुल्क जी सिंध जी तक़दीर बदिली सघे। तव्हां सभिनी जी महिरबानी। हींअर आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान जे पारां उनजी जॉइंट सेक्रेटरी हाजी नूरुल हुदा शाह ऐं लोक विरसे कमेटी जा हिते कुझु मेंबर वेठा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहे डॉक्टर सिकंदर मुग़ल खे गुल पेश कंदा।